नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है अपडेट कंदा हलूं हैदराबाद में कोरोना वायरस जी टी लहर में वाध सबब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 4 मरीज़ फौत थी विया आहिनि। फौतुनि जो अंग 294 थी वियो आहे। सिहत खाते मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 59 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। हैदराबाद में कोरोना जे हाकारी केस जी शरह 12% रही आहे। अहम ख़बर है हैदराबाद में अपडेट कंदा हलूं त हैदराबाद में कोरोना वायरस जी टी लहर में वाध सबब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 4 मरीज़ फौत थी विया आहिनि। सिहत खाते मूजिब हैदराबाद में फॉल केसिस जो अंग 655 थी वियो आहे। हैदराबाद में कोरोना जे हाकारी केसिस जी शरह 12% रही आहे। अपडेट कंदा हलूं ब्रेकिंग न्यूज़ है तो हैदराबाद में कोरोना वायरस जी टी लहर में वाध सबब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 4 मरीज़ फौत थी विया आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 69 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। हैदराबाद में कोरोना जे हाकारी केसिस जी शरह 12% रही आहे।